ईरान इसराइल ख़िलाफ़ वादा सादिक 3 जे नाले सां जवाबी कार्रवाई शुरू करे छॾी। ईरान तरफ़ां 150 बैलिस्टिक मिसाइल इसराइल ते फायर कया विया। तिले अबीब ऐं वालारल बैतुल मुक़दस में धमाकनि जा आवाज़। केतिरनि ई इसराइली शहरनि में सायरन वॼी विया। शहरी ख़ौफ़ विचां बंकरनि में लिकी विया। ईरान तरफ़ां 2 इसराइली जंगी जहाज़ किराए हिकु औरत पायलट खे गिरफ़्तार करण जी दावा। इसराइल ईरानी हमलनि जी तस्दीक करे छॾी। इसराइली फ़ौजी तर्जुमान जो चवणु आहे त ईरान इसराइल ते 100 खां घटि मिसाइल फायर कया। ईरान जा केतिरा ई मिसाइल हदफ़नि ताईं पहुचण में नाकाम रहिया। ईरान तरफ़ां इसराइल ते जवाबी हमले खां पोइ हज़ारे ईरानी शहरनि जो रोडनि ते जशन, पंहिंजी फ़ौज जे हक़ में नारा। ईरानी सुप्रीम लीडर अयतुल्ला ख़ामनाई चयो आहे त जंग शुरू थी वई आहे। इसराइल वॾो नुक़सान बर्दाश्त कंदो। जंग जी शुरूआत इसराइल कई। इसराइल खे मारियो ऐं भॼियो वारो तरीक़ो अख़्तियार करणु न ॾिनो वेंदो। सऊदी वली अहद ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप विच में टेलीफोनिक राब्तो। ईरान इसराइल विच में वधंदड़ जंगी सूरतहाल ते ॻाल्हियूं। ॿिन्ही अॻवाननि जो ख़िते जी सूरतहाल ते ॻणिती जो इज़हार। छिकताण घटाइण लाइ आलमी बिरादरी खां किरदारु अदा करण जो मुतालबो। रूसी सदर जो ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान ऐं इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां राब्तो। जंग रोकण लाइ टियाकड़ी जी आछ। इसराइल जो फ़लस्तीनियुनि जी नस्लकुशी खां पोइ ईरान ते बि वॾो हमिलो। आर्मी चीफ ऐं पासदाराने इनक़लाब जे सरबराह समेत 20 सीनियर कमांडर, 6 एटमी साइंसदान ऐं 78 शहरी शहीद। ईरान जे एटमी ठिकाणे खे सख़्त नुक़सान। इसराइली जंगी जहाज़नि जी तेहरान, इस्फ़हान ऐं तब्रिज़ शहरनि समेत 12 ईरानी सूबनि में बमबारी। केतिरियूं इमारतूं मिटीअ जे ढेरनि में तब्दील थी वियूं। इसराइली फ़ौज जो चवणु आहे त ईरान ते हमलनि में 200 लड़ाकू जहाज़नि हिसो वरितो। 100 खां वधीक ठाकनि खे निशानो बणायो वियो। हमले जो पहिरियों मरहलो ख़तमु थी चुको आहे। ऑपरेशन राइज़िंग लाइन वधीक 2 हफ़्तनि ताईं जारी रहंदो। इसराइल ईरानी धरती ते मोसाद जे कमांडोज़ जी वीडियो बि जारी करे छॾी। पाकिस्तानी पार्लियामानी वफ़द जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त भारत सिंध-तास मुआहिदो ग़ैर क़ानूनी मुअत्तल कयो आहे। सिंध-तास मुआहिदे खे कमज़ोर कयो वियो त इलाक़ाई अमन कमज़ोर थी वेंदो। पाकिस्तान पहलगाम हमले जी अणधुरी जाच जी आछ कई। मोदी हुकूमत अञा ताईं पहलगाम हमले बाबति के सबूत पेश न कया आहिनि। भारतीय हमले जे जवाब में पाकिस्तान दिफ़ा जो हक़ इस्तेमालु कयो। इसराइल जे ईरान ते हमले सां ख़िते जे अमन इस्तेहकाम लाइ ख़तरा पैदा थी विया आहिनि। गॾियल क़ौमुनि खे छिकताण जे ख़ात्मे लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। आलमी बिरादरी जे हकारी किरदार सां आगराही ऐं टकराव बदिरां अमन ऐं सलामती खे हथी मिलंदी। सिंध जे 3,451 ॾहाई 87 अरब रुपयनि जी सिंध जी बजट पेश। पघारुनि में 10 खां 12% ऐं पेंशन में 8% इज़ाफ़ो। फ़ौरियतुनि जो घटि में घटि उजूरो न वधायो वियो। 4,400 नवां उस्ताद ॿियो अमलो भर्ती करण जो ऐलान। प्राइमरी स्कूलनि जे हेडमास्टरनि खे ख़र्चनि लाइ माली इख़्तियार ॾिना विया। 5 क़िस्मनि जा टैक्स ख़तम। मोटर व्हीकल टैक्स में घटिताई। केतिरियूं ख़िदमतूं टैक्स खां आजू करार। डिजिटल बर्थ रजिस्ट्रेशन जो निज़ाम शुरू कयो वेंदो। ॿोॾि मुतासिरनि, सिहत, तालीम, आबाशी ऐं ॿियनि शोबनि में नयूं स्कीमूं शुरू थींदियूं। रेड लाइन BRT रिथा 6 महीननि में मुकमल करण। येलो लाइन मनसूबे जी जल्द इफ़्तिताह जो फ़ैसिलो। सिंध असेंबली मेंबरनि जूं पघारूं जुलाई में ॿियनि सूबनि बराबरि करण जो ऐलान। सिंध में तालीम जे शोबे लाइ 523 ॾहाई 73 अरब रुपया मख़सूस। 4,400 नवां उस्ताद ऐं ॿियो अमलो भर्ती कयो वेंदो। तालीम जे शोबे लाइ रखियल बजट मां प्राइमरी तालीम लाइ 156 ॾहाई 2 अरब मख़सूस। नौशेरो फेरोज़, जेकबाद, दादो ऐं ख़ैरपुर में IBA कम्यूनिटी कॉलेज अॾण जो ऐलान। सिंध सरकार स्टियोटा जी ग्रांट में 2 ॾहाई 6 अरब रुपयनि जी वाध। सिंध में 34,106 प्राइमरी स्कूलनि खे माली तौरु बाअख्तियार बणाइण जो ऐलान। प्राइमरी स्कूलनि खे कास्ट सेंटर ज़रिए बजट उमारण लाइ 18 ॾहाई 6 अरब मख़सूस। हर स्कूल खे पंहिंजो कास्ट सेंटर हूंदो ऐं हेडमास्टर पाण ख़र्च करे सघंदो। सिंध सरकार सिहत जे शोबे लाइ बजट में 326 ॾहाई 5 अरब रुपया रखी छॾिया। पीपुल्स प्राइमरी हेल्थ इनिशिएटिव PPHI लाइ 16 ॾहाई 5 अरब रुपया रखिया विया। गंबड़ अस्पताल लाइ 10 अरब, SIUT लाइ 19 अरब, ट्रामा सेंटर कराची लाइ 4 अरब, कराची जे ॿारनि वारी अस्पताल लाइ 6 ॾहाई 6 अरब, इंडस अस्पताल लाइ 8 अरब मख़सूस। चाइल्ड लाइफ फाउंडेशन लाइ 3, एमरजेंसी सर्विस लाइ 5 ॾहाई 2 अरब रखिया विया। लाड़काने में अस्पताल क़ाइमु करण लाइ बजट में 10 अरब रुपया मख़सूस। लाड़काने में सखर में सिंध इंस्टीट्यूट ऑफ रिहेबिलिटेशन सेंटर क़ाइमु करण जो ऐलान। कराची, बदीन, शहदादपुर ऐं मिठी समेत 10 हंधनि ते बहाली मर्कज़ क़ाइमु थींदा। कराची में 9
नओं न्यूरो डेवलपमेंट सेंटर पिणु क़ाइमु करण जो ऐलान। मीरपुर ख़ासि कंबर सजावल घोटके शहादातपुर में ॿारनि लाइ नवां सैटेलाइट सेंटर क़ाइमु थींदा। हैदराबाद लाड़काने मीरपुर ख़ासि ऐं कराची ओभर में यूथ सेंटर फ़ाल करण जी तजवीज़। शिकारपुर कशमोर कंबर जेकाबाद ऐं मटियारी में यूथ सेंटर क़ाइमु करण जो ऐलान। बदीन जामशोरो उमरकोट घोटके टंडी अलियार में भी यूथ सेंटर क़ाइमु थींदा। टंडी मोहम्मद खान नौशेरो फिरोज़ सजावल कराची ॾखण ऐं ओलह में भी सेंटर ठहंदा। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नए माली साल में 1000 इलेक्ट्रिक बसूं ॾियण जो ऐलान। 1000 इलेक्ट्रिक बसुनि मां 500 बसूं कराची लाइ मख़सूस कई वेयूं। सर्विसिस जी मौजूदा शरह 10% मां घटाए 8% करण जो ऐलान। गाॾियुनि जी इंश्योरेंस ते सेल्स टैक्स जी शरह 15 मां घटाए 5%। रेस्टोरेंट्स ऐं कैटरर्स खे टैक्स जी छूट जी हद वधाइण जो ऐलान। मोटरसाइकिलनि जी थर्ड पार्टी इंश्योरेंस जे ख़ात्मे जी तजवीज़। म्यूटेशन फी सेल्स सर्टिफिकेट फी 1000 मां घटाए 500 करण जो ऐलान। सॉल्वेंसी सर्टिफिकेट ऐं एयरशिप सर्टिफिकेट जी भी फी घटाई। सिंध में तरक्याती कमनि लाइ 1018 अरब रुपया रखिया विया। सूबाई तरक्याती प्रोग्राम लाइ बजट में 520 अरब रुपया मख़सूस। वफ़ाक़ी हुकूमत वटां तरक्याती कमनि लाइ मिलंदड़ रक़म 76 अरब ॼाणाई वई। आलमी बैंक एशियाई बैंक वटां मिलंदड़ रक़म जो काथो 366 अरब लॻाए वियो। तरक्याती बजट में ज़िले सतह ते तरक्याती कमनि लाइ 55 अरब रुपया मख़सूस। तालीम खाते लाइ 96.7 अरब, सिहत लाइ 45.4 अरब मख़सूस। आबाशी खाते लाइ 80.6 अरब, एनर्जी लाइ 132.79 अरब रखिया विया। ज़राअत लाइ 155.2 अरब, लाइव स्टॉक लाइ 11.25 अरब मख़सूस। फिशरीज़ जे शोबनि लाइ 23.1 अरब रुपया मख़सूस। बोर मुतासिर इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली लाइ 12 अरब रुपया रखिया विया। डिवीज़नल हेडक्वार्टर शहरनि जी बहितरी लाइ 7.5 अरब मख़सूस। चौपाई माल ऐं माहीगिरी जे शोबे लाइ 12.9 अरब रुपया मख़सूस। फार्म्स खे रेड्स ब्रीडिंग जे तरीक़नि ऐं फिशिंग जी आगाही लाइ 120 बिलियन मख़सूस। अक़लियतुनि जी माली सहायता, इलाज, स्कॉलरशिप्स, इबादत गाहुनि लाइ 1 अरब मख़सूस। अक़लियती बिरादरी जी इमारतुनि जी मुनवत बहाली ऐं ॾावत लाइ 250 मिलियन रखिया विया। पाकिस्तान हिंदू काउंसिल खे बिरादरी जी भलाई लाइ 50 मिलियन ॾियण जो ऐलान। बार एसोसिएशन्स, लीगल एड सोसाइटी ऐं प्रेस क्लबनि लाइ 800 मिलियन मख़सूस।